अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े बलिकार माहिया फराशाद सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आला बलोचिस्तान सरफराज़ बुगटी चयो आहे त दुश्मन अंसर बलोचिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी कोशिश पिया कनि। जेके मुल्क खे विरहाइण चाहिनि था उहे अहमक आहिनि। हिन वक़्तु सूबे में अमन अमान जी सूरत हाल थोड़ी ख़राब थी रही आहे। मुल्क में अजीब साज़िश थी रही आहे। सियासी पार्टियुनि खे चवां थो सियासत खे दहशतगर्दीअ सां न गॾियो। रियासत के सियासत जी न पर रियासत के रियासत की जरूरत है। कोयटा में तकरीब के खिताब कंदे वज़ीर आला बलूचिस्तान वधिक चयो आहे त बलोच क़ौम के बेनतीजा जंग तरफ़ धिकियो वियो। बलूचिस्तान जा माण्हू पंहिंजी रियासत सां गॾु बीठल आहिनि। जेकॾहिं अवां हक़ जी राह ते अचणु चाहियो था त असांजा रस्ता खुलियल आहिनि। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ हिकु इंच बि पोइ ते हटण लाइ तयार नाहियूं। कोयटा में कोयले की खाण में धमाको, 34 पोरे ते दबजी फोत। खाण मालिक मूजिब धमाके वक्त 42 मजदूर मौजूद हुआ। धमाको मथे गैस जे करे थियो। 8 ॿियनि मजदूरनि जी ॻोल्हा जारी। वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ बुगटी वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। सरफराज़ बुगटी चयो आहे त ग़फ़लत या कोताही कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। ब्रॉडपेट ते बर्फानी छिप करण सबबि 10 जबल चाढ़ू लापता। 4 जा लाश हथ। हंजा जो सुहेल सखी, 5 नेपाली, अमरीकी, ओमानी ऐं चीनी जबल चाढ़ो शामिल। जबल चाढ़नि जी ॻोल्हा जे लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे। सियाहत वारे वज़ीर तरफ़ां 2 जबल चाढ़नि जा लाश मिलण जी तस्दीक। ईरान पारां कुवैत में अमरीकी फौजी ठिकाणे खे निशानो बणाइण जी दावा। ईरानी फौजी जो चवणु आहे त कशम बेट में शहरियुनि जी शहादत जे जवाब में हमलो कयो वियो। जहाज़नि जे हैंगर्स, मवासिलाती निज़ाम ऐं फौजी सामान जे गोदाम खे निशानो बणायो वियो। पासदारनि इनकलाब पारां उर्दन ऐं बहरीन में बि अमेरिकी अॾनि ते हमलनि जी दावा। अमेरिका 3F-35 जहाज़ तबाह करण जी ईरानी दावा खे रद्द करे छॾियो। कोटड़ीअ में क़ौमी अवामी तहरीक जो सीनियर अॻवान मुबैना तौर क़तल। साइड जे मिस्किन कॉलोनीअ में शबीर सांद जो पंहिंजे ओताक मां गलो कपियल लाश मिलियो। वारसनि वाक़े खे क़तल करार ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि हर रुख खां जांच कई पई वञे। शबीर सांद क़ौमी अवामी तहरीक जो सीनियर अॻवान हुयो। जिदोजहदनि में हमेशह सरगर्म रहियो।